जी नासिन कराची खां वाक़िया खां कंदा हलूं। कराची में बिजली जी लोड शेडिंग जो मसलो हल न थियो आहे। मुख़्तलिफ़ इलाक़नि में 10 खां 14 कलाक बिजली जी बंदिश मामूल बणियल आहे। बिजली जी लोड शेडिंग जे करे शहर में पीअण जे पाणी जो बहरान बि कर खंयो आहे। अव्हांखे अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं। शहरी सख़्त परेशानियुनि में मुंहुं ॾियण लॻा आहिनि। जिन त न्यू कराची, सदर, सरजाणी, नाज़िमाबाद, सचल ॻोठ, अयूब ॻोठ, नूर खान ॻोठ, सूधो केतिरनि ई इलाक़नि में बिजली कलाकनि जा कलाक बंदि रहे थी। मुख़्तलिफ़ इलाक़नि में 10 खां 14 कलाक बिजली जी बंदिश मामूल बणियल आहे। अव्हांखे अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं। कराची में बिजली जी लोड शेडिंग जो मसलो हल न थी सघियो आहे। मुख़्तलिफ़ इलाक़नि में 10 खां 14 कलाक बिजली जी बंदिश मामूल बणियल आहे। बिजली जी लोड शेडिंग सबबि शहर में पीअण जे पाणीअ जो पिणु बहरान कर खंयो आहे। शहरी सख़्त परेशानी खे मुंहुं ॾियण लॻा आहिनि। न्यू कराची, सदर, सरजाणी, नाज़िमाबाद, सचल ॻोठ, अयूब ॻोठ, नूर खान ॻोठ, सूधो केतिरनि ई इलाक़नि में बिजली कलाकनि जा कलाक बंदि रहे थी। अव्हांखे आगाह कयूं पिया। मुख़्तलिफ़ इलाक़नि में 10 खां 14 कलाक बिजली जी बंदिश मामूल बणियल आहे। कराची खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर इमदाद सुमरा लाइन ते मौजूद है। जी इमदाद, आगाह कजो, कराची में कलाकनि जा कलाक लोड शेडिंग थिए पई, इन हवाले सां तवानाई वारे वज़ीर सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख भी नोटिस वरितो आहे। अव्हां वटि कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, ॿुधाईंदा के कराची के मुख़्तलिफ़ इलाक़नि में 14 खां 18 कलाकनि ताईं अण ऐलान लोड शेडिंग जो सिलसिलो जेको आहे उहो जारी आहे। अॼु जेको आहे कराची के मुख़्तलिफ़ इलाक़नि में बदतरीन लोड शेडिंग जो सिलसिलो जेको आहे उहो जारी आहे। जॾहिं त के तर्जुमान जेको आहे बयान जारी कंदे चयो आहे त 24 कलाक में बिजली की खपत जेका आहे 2700 मेगावाट थी रही आहे। जिन त नेशनल ग्रिड स्टेशन में 1000 की खपत है। गर्मी के इजाफे सब बिजली के इस्तेमाल में इजाफो थी रहो है। बिजली जो शॉर्टफॉल जो 250 का 300 मेगावाट जो वधी रहो है। चुका है। जवान मौजूद बिजली की शॉर्टफॉल सबब रात जो लोड शेडिंग करने पर मजबूर आयूँ। बे पासे सूबाई वजीर तवानाई जो इम्तियाज शेख कराची के मुख्तलिफ इलाक़नि में बदतरीन लोड शेडिंग पर नोटिस वरितो है। इलेक्ट्रिक इंतजामिया के अॼु तलब करे वरितो है। जी ठीक है, वॾी महिरबानी तफ़सीलनि जे लाइ।